अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक में अवांखे चऊं था भलीकार ऐं पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं त गुज़िरियल हिकु हफ़्ते खां भारत ऐं पाकिस्तान विच में छिकताण वारी सूरत हाल आहे ऐं हिन छिकताण जो सबबु आहे पहलगाम में जेको दहशतगर्दी जो वाक़ियो पेश आयो हो। भारतीय अख़्तियारियुनि तरफ़ां उन जो इल्ज़ाम पाकिस्तान ते मढ़ियो पियो वञे। उनखां पोइ मुसलसल ही छिकताण वारी सूरत हाल जेका आहे उहा बरक़रार आहे। पहिरें दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ़ साहब बयानु ॾिनो त भारत पाकिस्तान ते हमिलो करे सघे थो ऐं गुज़िरियल जेका राति हुई उहा काफ़ी इंपॉर्टेंट हुई, छाकाणि त राति जो तक़रीबन 1:30-2 वॻे धारे जेके सुदसमार वफ़ाक़ी वज़ीर आहिनि अता तारड़ साहब उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं उन्हनि इहो चयो त ईंदड़ जेके 24 खां 36 कलाक आहिनि उहे इंतिहाई अहमियत जोगा आहिनि ऐं भारत कंहिं बि वक़्तु हमिलो करे सघे थो। उनखां पोइ हिकिड़ी पैनिक वारी सूरत हाल थी वई ऐं हिकिड़ी ख़ौफ़ विरास वारी सूरत हाल पखिड़िजी वई। उन सां गॾोगॾु ज़ाहिर आहे पाकिस्तान बि जो उनजो दिफ़ा बि मज़बूत आहे ऐं उनखां पोइ भारत सां लॻंदड़ जेके सरहदूं आहिनि उते चौकसी वधाई वई आहे। ऐं राति इहे बि ख़बरूं आयूं त भारत कश्मीर जेको उन्हनि जो कंट्रोल हेठि कश्मीर वारो इलाइक़ो आहे उते राफ़ेल जेके जंगी जहाज़ आहिनि उन्हनि जूं उॾामूं कयूं ऐं जीअं उहे जहाज़ आसमान में आया त पाकिस्तानी एयरफोर्स बि जेको पंहिंजनि हदनि जे अंदरि जेको आहे पेट्रोलिंग वधाए छॾी। उनखां पोइ भारतीय जेके जहाज़ आहिनि उहे त वापसि हलिया विया। सो ही सूरत हाल आहे। हींअर ताईं जी हिक ॿिए जे शहरनि खे नेकाली ॾिनी पई वञे। भारत पाणी बंदि करण जो बि जेको आहे सो उहो ऐलान बि करे चुको आहे ऐं कुझु देरि पहिरियां जेको आहे नाइब परॾेही जेके वज़ीर आज़म आहिनि ऐं फाइनेंस मिनिस्टर इसाक डार साहब उन्हनि DGISPR सां गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस बि कई आहे जंहिंमें उन्हनि आलमी बिरादरी खे बि हू मुखातिब थिया आहिनि ऐं मुल्की अवाम खे बि उन्हनि जो इहो चवणो त भारत जो जेको गैर ज़िम्मेवाराणो रवैयो आहे उनजे करे हिन पूरे ख़िते जो जेको अमन आहे हींअर उहो ख़तरे में पइजी वियो आहे। सो ओवरऑल जेका हीअ समूरी सूरत हाल आहे पाण उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। भारत जो जेको गैर ज़िम्मेवाराणो रवैयो आहे ऐं ओवरऑल जेका हीअ समूरी सूरत हाल आहे ॿिन्ही मुल्कनि विच में। GR बलोच साहब जेके आहिनि उहे हींअर असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। पाण दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में सीनियर सफ़ारतकार तौरु पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदा रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ फोरम्स ते हू ॻाल्हाइनि बि था, इंटरनेशनल इशूज़ ते लिखनि बि था मुख़्तलिफ़ न्यूज़ पेपर्स में। GR बलोच साहब तमामु घणी महिरबानी साईं तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। कीअं था ॾिसो हीउ जेको पहलगाम में दहशतगर्दी जो वाक़ियो पेश अचे थो उनखां पोइ पाकिस्तान ॾांहुं आङुरियूं खॼनि थियूं ऐं हिकिड़े जंहिंखे खणी चइजनि त ओवर रिएक्शन भारत जे तरफ़ां जेको साम्हूं आयो आहे हींअर ताईं ऐं राति तव्हां ॾिठो हूंदो सुदसमार वफ़ाक़ी वज़ीर देरि सां प्रेस कॉन्फ्रेंस करे इहो चयो त ईंदड़ 24 खां 36 कलाक ॾाढा अहम आहिनि। सो उनखां पोइ ॾाढी हिकिड़ी सूरत हाल पैनिक वारी पैदा थी वई। हींअर बि इसाक डार साहब ऐं DGISPR प्रेस कॉन्फ्रेंस बि कई आहे। सूरत हाल केॾांहुं वेंदे ॾिसो पिया बलोच साहब जेका हींअर भारत ऐं पाकिस्तान जे विच में छिकताण वारी सूरत हाल आहे? हिकिड़ी तशवीशनाक सूरत हाल आहे। इहो जेको आहे उनजे 10 मिंट कमाल जी ॻाल्हि इहा आहे त 10 मिंटनि खे ख़बर बि पइजी वई त कयो आहे आयो आहे ऐं हू हैड अ फ्यू सॼो हिकिड़ो मेन्यू जेको आहे हुनजो रिएक्शन जो सिर्फ़ु 4 माण्हू गॾिजी उहो अनाउंस था कनि जंहिंमें इंस्ट्रेटजी कैंसिल करणु आहे मुल्कनि जा ईअं नथो थी। इहो मेन्यू ऑलरेडी पियो हुयो उन्हनि वटि किथे। व्हाट दे नीडेड वाज एन एलिबाई हिकिड़ो उनखे उनजो हिकिड़ो जवाब खपंदो हो। सो अनफॉर्चुनेटली जिते त असांखे तमामु घणो अफ़सोस पियो थिए हिकिड़ियूं क़ीमती जानियूं ॾियूं आहिनि हिन पहलगाम वाक़े में जिन ते असांखे अफ़सोस आहे सभिनी खे, सॼी क़ौम खे, ऐं असां इज़हार बि प्राइम मिनिस्टर साहब कयो आहे। सो लेकिन अनफॉर्चुनेटली जॾहिं अहिड़ी इंसानी क़ज़िये खे जेकॾहिं सियासी मक़ासद लाइ इस्तेमालु कयो वञे त इन खां वधीक ॿी अफ़सोसनाक ॻाल्हि ॿी कान्हे का। ॿियो इम्पोर्टेंट इन वाक़े जे हवाले सां पहिरियों कमु छा कयो आहे मोदी साहब, वञी बिहार में जेको इलेक्शन जो जलसो आहे उते सॼो कुझु चैलेंज बि कयो अथसि पाकिस्तान खे, पंहिंजा जेके पॉलिसी स्टेटमेंट बि ॾिनी अथसि। तो हिकिड़े लिहाज़ सां इहो सॼो जेको वाक़ियो आहे सो डोमेस्टिकली पॉलिटिकली मोटिवेटेड लॻे थो पियो। अमन इन में इहे ॻाल्हियूं कंहिं ॿिए तरफ़ इशारो कनि पियूं थियूं। इहे के ॿिया खेल जेके खेॾिया पिया वञनि पाकिस्तान सां बि ऐं हिंदुस्तान सां बज़ार ख़ुदि ऐं हिंदुस्तान जी आवाम सां ऐं इहा ई जेका असां इंटरनेशनल सम्झणु घुरिजे त वाए। ऐं ॿियो जेको लॉजिकल क्वेश्चन आहे जो हाणे हिंदुस्तान में उहो थिए पियो त हाउ इट इज़ पॉसिबल that 600 million जेके हिंदूज़ आहिनि दे आर अंडर थ्रेट ऑफ
ए टाइनी कम्युनिटी ऑफ मुस्लिम्स गलत, टोटली गलत, इलॉजिकल की जेका इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे त ही एक्सटेंशन आहे इस्लामोफोबिया जी, प्रोफाइलिंग जी, जंहिंमें पाकिस्तान बि, कश्मीरी बि, मुसलमान बि सभु जेके आहिनि से टेररिस्ट आहिनि इन्हनि जे किताबनि में. So I think it's a atrocious reaction, reaction of a rational country, rational community, rational society. I wish this should not happen, but that's how the fate of this South Asia is. जेको असां घणनि सालनि खां वठी इन ॻाल्हि ते आहे त सभ खां घणा ग़रीब जेके आहिनि से हिंदुस्तान में बि रहनि था, पाकिस्तान में बि रहनि था, गुरबत सां विढ़ूं, जहालत सां विढ़ूं, बीमारियुनि सां विढ़ूं, ही पंहिंजे पाण में असांखे एग्रेशन जे इन हिकिड़े जंग जी में धिकणु चाहिनि था सॼे साउथ एशिया खे. सही. त पोइ कीअं था ॾिसो राति जो देरि सां वफ़ाक़ी वज़ीर जी प्रेस कॉन्फ्रेंस, हींअर बि नाइब वज़ीर आज़म DGISPR जी प्रेस कॉन्फ्रेंस 2 ॾींहं पहिरियां DGISPR ॿुधायो. सो ओवरऑल जेका सूरत हाल आहे उहा त ॾाढी ख़तरनाक पई नज़र अचे. ज़ाहिर आहे असीं सभु सम्झूं था त जंग का मज़ाक त कोन्हे का, ऐं ॿई एटमी पावर रखंदड़ मुल्क आहिनि, पाड़ेसरी मुल्क आहिनि, ख़िते जी सूरत हाल अव्हां जे साम्हूं आहे. सो सूरत हाल केॾांहुं वेंदे नज़र अचे पई अव्हांखे ख़ासि तौर ते? जीअं असां 2019 में ॾिठोसीं हिकिड़ी महदूद कार्रवाई कई, भारत ऐं पाकिस्तान जो भरपूर जवाबु ॾिनो. सो हींअर बि का महदूद लेवल जी कार्रवाई कंदा पंहिंजे माण्हुनि खे मुतमिन करण लाइ? का सर्जिकल स्ट्राइक थींदी या छा सूरत हाल थी सघे थी? भलो साहिबु अव्हां जे तजुर्बे जो बुनियाद ते अव्हांखे छा थो नज़र अचे त भारत कहिड़ी कार्रवाई करे सघे थो? न ॾिसो, जेको मैसेजिस अचनि पिया उतां त हिन दफ़ा जेकॾहिं कार्रवाई थी ऐं करणु चाहींदा त दे माइट लिटरली पंहिंजी साइज़ खां, पंहिंजे विथ खां वधीक वधंदा. ऐं उनजो नुक़सानु इहो थींदो त जेकॾहिं हू कार्रवाई कनि था सिर्फ़ु पंहिंजे कंहिं मिलिटेंट जेके सेगमेंट ऑफ सोसाइटी खे ख़ुशि करण जे लाइ, त पोइ हू खणंदा. छाकाणि जो ख़ितो आहे, ॿई जेके आहिनि पावर आहिनि. सो एनीथिंग कैन हैपन. इहा हिकिड़ी ॾाढी ॻाल्हि आहे. असांजे रहनुमान बि इहो कयो आहे वाज़े, उन में जेके हुकूमत में आहिनि रहनुमा उन्हनि बि कयो आहे, ऐं जेके न आहिनि हुकूमत में सियासी रहनुमा उन्हनि बि कयो आहे त सॼी क़ौम जेका आहे सा बीठी आहे हिफ़ाज़त जे लाइ. पंहिंजी सॼी क़ौम आहे, ऐं जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता अहिड़ी का एग्रेशन थिए थी त उनजो जवाबु ॾिनो वेंदो. ऐं मां कोन थो सम्झां त उनमें का बेहिमती कई वेंदी या को सोच वीचार उन लिहाज़ सां को डिफेंसिव पोस्चर खयो वेंदो. आई थिंक इट विल बी बोथ द साइड सीम्स टू बी काफ़ी सिचुएशन जेका हिन वक़्तु ॾाढी टेंशन में आहे, लेकिन उनमें इहा कई वञे थी त के दोस्त मुल्क के सेक्रेटरी जनरल या ॿियूं जेके धुरियूं आहिनि से विच में अचनि ऐं इन टेम्पर्स खे डाउन करे कनि, वरना ॾाढो नुक़सानु थियण वारो आहे. जी सही, बिल्कुलु इहो ई त नेक्स्ट मुंहिंजो क्वेश्चन इहो ई त आलमी बिरादरी जे किरदार खे कीअं था ॾिसो? ख़ासि तौर ते यूनाइटेड जेके आहिनि गॾियल क़ौमनि जे इदारे जा सरबराह, उन्हनि सां वज़ीर आज़म साहिबु राब्तो कयो. अमरीका जो बि बयानु आयो आहे. अमरीका ऐं ख़ासि तौर ते चीन जो जेको किरदारु आहे, कीअं था ॾिसो त ओवरऑल ॿिन्ही मुल्कनि में ठापुर कराइण जे लाइ माज़ी में बि उन्हनि जो शानदार किरदारु रहियो आहे? सो हींअर बि अव्हांखे लॻे थो त उतां खां बि को किरदारु अदा थी सघे थो, ख़ासि तौर ते अमरीका जे तरफ़ां? जी डेफिनेटली. ॾिसो, मॉरल डिप्लोमेटिक प्रेशर हूंदो आहे, डिप्लोमेटिक परसुएशन हूंदी आहे. ऐं मां कोन सम्झां त दुनिया जेको आहे सो ऑलरेडी बेज़ार आहे. हिकिड़ी जंग जेका यूक्रेन में हले पई, ॿी जंग जेका ऑफ एट्रोसिटीज़ जी जेका ग़ज़ा में हले पई, त हू न चाहींदा त हिकिड़े अहम ख़िते में ऐं ख़ासि कर ॿिनि न्यूक्लियर पावर में इहा लड़ाई थिए. पूरी दुनिया इन जे मूंखे ख़ाली फेवर में न आहे. ऐं पाकिस्तान जेको सो हिट कयो आहे डिप्लोमेटिक कॉन्टेक्ट जेके दो मुल्क आहिनि, सऊदी अरब आहे, UAE आहे, टर्की आहे, ऐं मुंहिंजे ख़्याल US जेके डिपार्टमेंट US जेका आहे गवर्नमेंट उन्हनि खे बि कयो वियो आहे. बल्कि अॼु मुंहिंजे ख़्याल CDA जी मुलाक़ात थी आहे अमेरिकन जी पाकिस्तान जे फॉरेन मिनिस्टर फॉर द प्रेस कॉन्फ्रेंस. त दुनिया जेका असां इन्वॉल्व आहे, इंगेज आहे. सभ खां वॾो अहम जेको मल्टीनेशनल लेवल ते नेशनल सिक्योरिटी काउंसिल जेका UN सिक्योरिटी काउंसिल जो जेको स्टेटमेंट आयो आहे उहो ॾाढो हिकिड़ो अहम आहे. उनखे ॾिसणु घुरिजे त दुनिया इन ई कूड़ खे एक्सेप्ट न कयो आहे जो कुझु चयो वञे पियो थो मीडिया ते, इंडियन ते, ऐं न चाहींदा दुनिया वारा वर्ल्ड एट लार्ज को अहिड़े क़िस्म जी जंग मढ़ी वञे पाकिस्तान ते. ऐं जेकॾहिं मढ़ी वई त डेफिनेटली पाकिस्तान will be, is prepared and will definitely reply.
सही हिकिड़ो त आलमी बिरादरी बिल्कुलु जीअं मां चयो पिया त उन्हनि जी बि कोशिशि हूंदी न थिए ऐं यूक्रेन ऐं ॿिया ॿियूं जंगूं अवां जे साम्हूं चीन जे किरदार ते बि घणियूं ॻाल्हियूं थियनि पियूं बलोच साहब त चीन ज़ाहिर आहे माज़ी में असांखे ईअं नज़र आयो त हुनजी कोशिशि त इहा ई रही आहे त पाड़ेसरी मुल्कनि में अमन हुजे वापारी जी कोशिशि इहा हूंदी आहे त हुनजी तरजीह वापार खे हूंदो आहे जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता अहिड़ी का कंडीशन बीहे थी त किथे था ॾिसो चीन पाकिस्तान जी फुली सपोर्ट कंदो या उनजी कोशिशि हूंदी त हू न्यूट्रल रहे गैर जानिबदार रहे छाकाणि त पाकिस्तान जी जेके दिफ़ाई ज़रूरतूं आहिनि 80% जेको सामान आहे उहो त पाण वटि हींअर चीन खां पियो अचे जी ॾाढी हुन में हिकिड़ी तव्हांखे मां जेको आहे सो हवालो ॾियणु चाहियां थो जेका ॻाल्हि ॿोल थी आहे असांजे फॉरेन मिनिस्टर जी चाइनीज़ फॉरेन मिनिस्टर मिस्टर योंग सां उन में ॾाढो वाज़े तरीक़े सां लिखियो आहे त टू आयरन ब्रदर्स टू आयरन फ्रेंड्स ऐं उहा दोस्ती जेका आहे सा ऑल वेदर आहे बिल्कुलु उहे ई जेके हूंदा आहिनि लवाज़मात पाकिस्तान खे ऐं चीन जे रिलेशनशिप खे डिस्क्राइब करण जा उहे इस्तेमालु कया विया आहिनि डेफिनेटली चाइना नोज़ इट बेटर इंडिया देन रेस्ट ऑफ द वर्ल्ड ऐं असां जेतिरो ई हुनखे ख़बर आहे त केतिरो एग्रेसिव आहे हर हिक सां मतिलबु मूंखे ॿुधाए साउथ एशिया में कहिड़ो उहो मुल्क आहे जंहिंसां हुनजी दोस्ती आहे या हुन सां तालुकात बहितर आहिनि हुनजा त मां सम्झां थो चाइना सॉलिडली तव्हां सां गॾु बीठो हूंदो पर नॉन द लेस हू बि नथा चाहिनि त हिते जंग थिए छाकाणि हू पाण बि हुन जूं प्रायोरिटीज़ इकोनॉमिक डेवलपमेंट जो आहिनि हू चाहिनि था त इकोनॉमिक डेवलपमेंट ते CPEC जो हवालो आहे ऐं जेकॾहिं ख़ुदा ख़ास्ता जंग थिए थी त उहो ई इलाइक़ो असरअंदाज़ थिए थो जंहिंमें CPEC गुज़रे थो गिलगित बल्तिस्तान आहे कश्मीर आहे ऐं नदरन एरियाज़ आहिनि सो डेफिनेटली चाइना वुड ट्राई इट्स बेस्ट त जंग थिए जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता मड़ी वञे थी त यकीनन चाइना असां सां गॾु बीठो हूंदो इंशाअल्लाह सही अच्छा ऐं इहो बि त वॾो अहम नुक़्तो आहे न जिते पाण ॻाल्हायोसीं शुरू में त जीअं ही हमिलो थिए थो कुझु ई कलाकनि खां पोइ हालांकि जॾहिं एॾो वॾो पंहिंजो सियाती माग आहे अॼु BBC जी बि रिपोर्ट आहे त सुवाल इहे बि उथनि था त भई हुते सिक्योरिटी छो कोन हुई हमलेवर आया हमिलो करे हलिया विया 1.5-2 कलाकनि ताईं उते उनखां पोइ पुलिस पहुती आहे फ़ौज पोइ पहुती आहे तव्हां फौरी रिएक्शन छो कोन कयो हाणे भारत जा शहरी बि सवाल जेके आहिनि सो उथारनि पिया त एॾे आम माग ते नेट सिक्योरिटी छो कोन हुई ऐं सिक्योरिटी न हुई त बग़ैर सबूतनि जे अव्हां पाकिस्तान ते इल्ज़ाम कीअं पिया मढ़ो ऐं 2 कलाकनि या कलाक जे अंदरि ई अव्हां वटि उन टेररिस्ट विंग जा फ़ोटू किथां अची विया बयान किथां अची विया सो इन ते बि त खोड़ सारा हिकिड़ा सवाल त उथनि था त हीअ अंदरूनी हुननि जी हिकिड़ी नाकामी थी सघे थी प्लानिंग थी सघे थी ऐं जेकॾहिं प्लानिंग वाकई ईअं आहे त उनजो मक़सदु आख़िर छा आहे वाकई का जंग चाहिनि था छा था चाहिनि डेफिनेटली हिकिड़ी एक्सट्रीमिस्ट जेका ऑर्गेनाइज़ेशन हूंदी आहे उनजो एक्सट्रीमिज़म बि हिकु टूल हूंदी आहे उनमें बैड उनमें हिकु लिहाज़ सां खून ख़राबो बि टूल हूंदो आहे वी मस्ट नॉट फॉरगेट त जेको अनफॉर्चुनेटली जेके माण्हू कैनेडा में हिकिड़ो उन्हनि सिख लीडर मारियो ॿियो अटेम्प्ट कयो अमेरिका में उनमें ॾाढो वाज़े तरीक़े सां उन्हनि कोर्ट्स ॿुधायो आहे त जेको आहे सो हिन में इंडियन एम्बेसी में जेके रॉ जा एजेंट्स हुआ उहे इन्वॉल्व आहिनि सो हिन ते हाणे माण्हू वधीक छा तबसरो करे ॾाढी वाज़े ॻाल्हि आहे दुनिया खे ख़बर पइजी चुकी आहे सॼी गेम जी नाउ दे कैन नॉट ब्लफ द वर्ल्ड ठीकु आहे वरी महिरबानी अव्हांजी GR बलोच साहब ऐं असां लाइ वक़्तु कढियो GR बलोच साहब जी राय अव्हांजे साम्हूं आहे ज़ाहिर आहे असीं हिकिड़ी बार बार ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कयूं पिया ऐं हर मीडिया हाउस खे ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करणु खपे ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान मंझां पॉज़िटिव साइन अचनि पिया हुते का अहिड़ी सूरत हाल हरूभरू स्क्रीन्स ते असांखे नज़र न पए अचे ॿिए पासे जेकॾहिं भारत में असीं मीडिया जो रवैयो ॾिसूं था त चंद जेके TV चैनल उनखे छॾे करे बाक़ी जंहिं अंदाज़ सां उन्हनि पंहिंजे स्टूडियोज़ में ॼण त मैदान जंग ठाहे छॾिया आहिनि टैंक्स अचनि पिया वट सट लॻी पिया हिकिड़ो अजीब क़िस्म जो माहौल आहे ऐं असीं बार बार उनखे इहो सम्झाइण जी कोशिशि कंदा आहियूं त जंग मज़ाक न ई हूंदी ऐं दुनिया जा उहे ख़िता जेके जंग खे भोॻनि पिया जिते जंगूं थियूं आहिनि या हींअर बि हलनि पियूं उतां जे माण्हुनि जी सूरत हाल अव्हां ॾिसी वठो त उहे माण्हू कहिड़े हाल में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि पिया था सो सभिनी खे इहो सोचणु खपे अकुल जो मुज़ाहिरो करणु खपे ऐं का अहिड़ी गैर ज़िम्मेवारानी रिपोर्ट या तजिया तबसरा न हलाइणु खपनि सूरत हाल खे सम्झणु ज़रूरु खपे नज़र ज़रूरु रखणु खपे बहरहाल उहा जेका ॿोली आहे उहा सिलेक्टिव हुजणु खपे हिते वक़्तु थिए पियो मुख़्तसर ब्रेक जो ब्रेक वठंदासीं वापसि ईंदासीं त जेका इहा प्रेस कॉन्फ्रेंस इसाक डार DDI SPR ऐं ॿियनि कई आहे उन ते बि ॻाल्हाइबो ऐं गॾोगॾु जेका समूरी सूरत हाल आहे राति छा सूरत हाल बीठी अॼु छा सूरत हाल आहे उनखे सम्झण जी कोशिशि कंदासीं मुख़्तसर ब्रेक खां पोइ